हाय हवेलिया में माँ की। हा शुमाला छा थियो हीर खे? हुनखे सोहराब अगवा करे वियो? शुमाला ॿुधो अथमि त हवेली जूं भितियूं वॾियूं आहिनि, हुननि खे को बि ओरांगे नथो सघे। पोइ सोहराब इहे भितियूं कीअं ओरांगियूं? शुमाला पोइ बची त वई न। इहो सरासर ज़ुल्म आहे। शुमाइला उहो मुंहिंजी छा हुन जा कपिड़ा लीलू कया विया आहिनि? शुमाइला पोइ सोहराब जो छा थियो? सख़्तु अफ़सोस थियो इहो ॿुधी शुमाइला, पर हीर हाणे कीअं आहे? हीर कुझु बहितर आहे? ठीकु आहे शुमाइला, आउं तोसां पोइ ॻाल्हाईंदुसि। मूंखे केॾांहुं वञिणो आहे, देरि पई थिए। हा शुमाइला, पर मजबूरी आहे, ऐं वापसी में अची तोसां ॻाल्हायां थो। साइमा बीबी, हीरे जे वाक़े खां पोइ मां इन नतीजे ते पहुतो आहियां ऐं फ़ैसिलो करे वेठो आहियां त पंहिंजी धीअ रासिया जो रिश्तो तुंहिंजे भाणे जे सोहराब खे नथो ॾियां। मां इन रिश्ते खे हमेशह हमेशह जे लाइ ख़तम थो कयां, टोड़ियां थो इन रिश्ते खे। ख़तम थी वियो इहो रिश्तो। बराबर साईं, सोहराब खां ग़लती थी आहे जेका माफ़ी जी क़ाबिल न आहे। रासिया जवान आहे, हुनजो संग काथे कंदासूं? का न का वाह मुंहिंजो मालिक कढंदो। रिश्ता आसमान ते लिखियल हूंदा। कंहिंजी न्याणी भला इहे घर वेठी आहे, कॾहिं न कॾहिं रिश्तो थी वेंदो मुंहिंजी न्याणी। मुंहिंजी वॾिया बादशाह रब ॾे ही हथ, उहो ई किथों न किथों हुन जे लाइ घोट मोकिलींदो ऐं रिश्तो थी वेंदो। इहो सोचियो त रासिया जो संग ॿिए कंहिंखे ॾींदव? ईअं त कोन थी सघे थो। मूं छा चयो, तूं छा थी सम्झी? मूं चयो त मुंहिंजो रब परवरदिगार किथों न किथों घोट आणींदो, रिश्तो थी वेंदो मुंहिंजी न्याणी रासिया जो। शुक्र थियो जो वक़्त खां अॻु में हुन पंहिंजी इहा हरकत कई ऐं मूं रिश्तो टोड़ियो। रासिया जे रिश्ते सां गॾोगॾु हीर जे रिश्ते जी बि मूंखे तलाश करणी पवंदी। उन जी बि शादी मां पाण कराईंदुसि धाम धूम सां। उहो बि मुंहिंजी धीउ आहे। साईं, हीर त कम ज़ात आहे, हुनजी त शादी कंहिं बि मुलाज़िम जे पुट सां कराए सघूं था। हुनजो एतिरो वॾो इशू न आहे। छो कमज़ात आहे? छा में कमज़ात आहे? इहो सभु कुझु तव्हांजी तबक़ाती सोच आहे। अल्लाह वटि हर इंसान बराबरि आहे, छो त इंसान ज़ात खे अल्लाह ताला पैदा कयो आहे। रही ॻाल्हि मंगणहार जी, जंहिंखे तूं नीच थी चए, मंगणहार दोल शरनायूं वॼाए थो, ख़ुशियूं ॾिए थो, उहा हुनजी किरत आहे। धोबी आहे, लटा कपिड़ा धोए थो, उहो धोबी आहे। मोची आहे, बूट पॉलिश करे थो, बूटनि खे ॻंढे थो। इहे तबक़ाती जेके बि ॻाल्हियूं आहिनि, इहे तव्हांजूं मन घड़त आहिनि या तव्हांजी घटिया नीच सोच आहे। ॿी ॻाल्हि त इहो जेको कुझु मूं तोखे ॿुधायो, धोबी, मोची, मंगणहार या ॿिया जेके बि ज़माने में कम कनि था, कुंभर, उधला ठाहे थो, मट ठाहे थो, सभु कुझु ठाहे थो, इहो उन्हनि जो पेशो आहे। इहा का ज़ात थोरी आहे। मां सम्झां थी त तव्हां हीर खे हवेली मां ई परणाईंदव। आहे त गैरत,
कीअं वॾे घराने में शादी कराईंदव? ख़ैर, जॾों का ॾींहं तॾों का पाणी। फिलहाल मामलो रासिया जो आहे। ॻाल्हि ॿुध साइमा बीबी, हेॾो तोसां मथो हयो अथमि तॾहिं त तोखे हमेशह मां चवंदो आहियां न, रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया तॾहिं बि रिढ जी ॿोली उहा ई ॿे। तूं कोन सम्झंदी आहे। मूं अॻु बि तोखे चयो त मूं रिश्तो ख़तम करे छॾियो आहे। पत्थर ते लीक, चाहे मुंहिंजो सिर सिसीअ को धार थी वञे, हिन दुनिया में न बि रहां तॾहिं बि मां मुरीदनि में वसियत करे वेंदुसि त इहो रिश्तो थियणु न ॾिजो। जेकॾहिं इहो मां रिश्तो कयो त मुंहिंजे मुरीदनि में वॾो ॾिफेड़ थींदो, धड़ाबंदी थी वेंदी, बग़ावत थी वेंदी। असांजी जेका गादी आहे उहा ख़तरे में पइजी वेंदी। छा मां पंहिंजी न्याणी रासिया खे जहन्नम में फिटी कयां, बाहि में फिटी कयां? हाणे मुंहिंजी हिकिड़ी न्याणी न, 2 न्याणियूं आहिनि, रासिया ऐं हीर। मूंखे ॿिन्ही जे लाइ सोचणो आहे ऐं ॿिन्ही जी शादी धाम धूम सां कंदुसि, दुनिया ॾिसंदी। साईं, मुरीदनि खे मुरीद ई रखो, हुननि जो असांजे ज़ाती मामलनि में छा? मुरीद जॾहिं असांजे हर हुकुम खे क़बूल कनि था ऐं असांजी नसीहतनि ते अमल कनि था, असांखे बि उन्हनि खे मान ॾियणु घुरिजे, उन्हनि जो हुकुम मञणु घुरिजे। तॾहिं वञी जेको आहे सो ई गादी बि हलंदी, पीरी मुरीदी बि हलंदी। न त पहिरीं बि मां तोखे चयो त धड़ाबंदी थी वेंदी, न तूं रहंदी न मां रहंदुसि, न इहा गादी रहंदी, न ही हवेली रहंदी। ॾिस आहे मां बीबी, कुझु अकुल खां कमु वठि। असां इन्हनि पंहिंजे मुरीदनि जा ख़ैर ख़्वाह थियूं, उन जे माल, उन जे बचनि जो तहफ़ुज़ असां कयूं, तॾहिं वञी सुरख़ुरू थींदासीं। उन्हनि खे जेकॾहिं इज़त ऐं एतिराम सां विहारींदासीं, उन्हनि खे मान शान ॾींदासीं, त हू बि असांखे इज़त ॾींदा, मान शान ॾींदा। न त पीरी मुरीदी जेका आहे न, अचणी वञणी आहे। साईं, मां तव्हां सां दलीलनि में पुॼी नथी सघां, पर मां ॿुधाए थी छॾियां, मां भेण खे पाण सां जुदा कोन कंदसि ऐं तव्हांखे बि इजाज़त कोन ॾींदसि। साइमा बीबी, हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध। तूं मुंहिंजी ज़ाल आहीं, ज़ाल आहीं, ज़ाल थी रह। जेके तुंहिंजा हक़ आहिनि उहे तोखे पंहिंजा हक़ मिलंदा, ऐं पंहिंजे हदुनि खां ॿाहिरि न निकिर, पंहिंजे हद में रही हल त तुंहिंजे लाइ भलो थींदो। सम्झी वई आहे? सलाम अलैकुम। सर असां सभु सबूत इकट्ठा करे वरिता अथसीं। तव्हां सिर्फ़ु कोर्ट खां वारंट वठो त न पीर सोराब खे सोगो करे जेल में हणांसि। हाँ मिस्टर यासीन, मां राति वारी दावत जेकी उनजी रिकॉर्डिंग ॾिसी रहियो हुउसि। पोस्टमार्टम जी रिपोर्ट, जाइ वारदात जा सभु सबूत असां वटि मौजूदु आहिनि। हाणे इन पीर खे असां पंहिंजी पुलिस जी करामत ॾेखारींदासीं। सर असांखे त उहा जाइ वारदात बि मिली वई हुई जिथे कामरेड करम खान खे क़तलु कयो वियो। ऐं सर उन जाइ वारदात खे एतिरे वक़्तु गुज़री वञण खां पोइ बि पाणी सां धोतो न वियो। उतां त सर असांखे उनजी रत जा जुज़ा बि हथ अची विया आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे त पीर सोहराब जे बंगले ते हुनखे क़तलु करे अची ज़मीन में फिटो कयो वियो आहे। ऑफिसर, हिन रिपोर्ट मां इहो साबित त कोन थो थिए त मक़तूल खे क़तलु कीअं कयो। शायदि असां एसी ताणी पता आहियूं त कामरेड करम खान खे पीर सोहराब जे बंगले ते गोली हणी क़तलु करे हुनजो लाश रोड ते उछलाए वियो। उनजे मथां गाॾी चाढ़े ऐं उनखे हादसे जो रंग ॾियण जी कोशिशि पूरी कई वई। सर इहो अव्हां असां ते छॾे ॾियो। जॾहिं हिन पीर सोहराब अची सरकारी महिमान थींदो त पाणी ख़बर पइजी वेंदसि त केरु केतिरे पाणी में आहे।
यासीन हाणे मोचड़ हणी मञाइण वारो दौर ख़तम थी वियो आहे। हाणे तहक़ीक़ ऐं तफ़्तीश जो दौर आहे। सर अवां रुगो गिरफ़्तारी जा वारंट वठो, पोइ जिस्मानी रिमांड ते ॾिसो त असीं कीअं था उनखां सभु सचूं कराए ऐं असुल किताब खोलरायूं। मिस्टर यासीन, ठीकु आहे, मां गिरफ़्तारी जा वारंट वठां थो। मिस्टर यासीन, ॿुधी छॾ, भली मक़तूल लावारिस छो न हुजे, पर आउं लावारिस जो खून ज़ाया थियणु न ॾींदुसि। ओके सर, मां मुंशी खे हींअर मोकिलियां। अफ़सोस ॾोह मुंहिंजो आहे जो इन पीर सोराब खे मां सख़्त खां सख़्त सज़ा न ॾेई सघियुसि, न त इहा हरकत न करे हा। मुर्शिद साईं, असीं सभु सम्झूं था, इन करे तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। अॼु मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधो खे ॿुधाए त थियो छा? सम्झां थो मां, सम्झां थो पुटु, को कहर थियो आहे, को ज़ुल्म थियो, को जबर थियो आहे पुटु। सची ॿुधाए थियो छा आहे बाबा? बाबा साईं हीर खे पीर सोहराब अगवा करे वियो हो। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। ए मुंहिंजा मालिक, जग जहान जो ख़ैर, ए मालिक पंहिंजी ॾसियल राह ते हलण जी तौफ़ीक़ फरमाए। ए मुंहिंजा मालिक, जग जहान जे न्याणियुनि सियाणियुनि जी इज़तनि ॾे ख़ैर हुजे। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा परवरदिगार, सभिनी माण्हुनि खे पंहिंजे गंज मां एतिरो ॾे जो कंहिंजा मोहताज न रहनि। कमदार बाबा, तो त सफ़ा मूंखे विसारे छॾियो आहे। ॾे ख़बर, तुंहिंजी रोज़ीअ जो को बिलो थियो? साईं बाबा, शाल तव्हांजा थाणा ऐं भाणा आबाद हुजनि। असांजो ॿियो कहिड़ो वसीलो आहे बाबा तव्हां खां सवाइ? बसि मिलणु थियो न थिए, बाक़ी अव्हां जा कुर्ब आहिनि। चङो थियो जो आया हो। ॿुधायो कीअं थी गुज़रे? बाबा, कुझु अर्ज़ु करिणो आहे, पर पंहिंजे मुंहुं। अच्छा, पंहिंजे मुंहुं ॻाल्हाईंदे। बाबा ख़लीफ़ा। जी मुर्शिद साईं। हा बाबा कमदार, हाणे कर ख़बर। बाबा साईं, असांखे इहो ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे त सोहराब साईं जा हथ हाणे हवेली ताईं पहुची विया आहिनि। बाबा कमदार, जंहिं शख़्स खे पंहिंजो शर्म हया न हुजे, उन लाइ पराई न्याणी ऐं पंहिंजी न्याणी साॻी ॻाल्हि आहे। अफ़सोस ॾोह मुंहिंजो आहे जो इन पीर सोहराब खे मां सख़्त खां सख़्त सज़ा न ॾेई सघियुसि, न त इहा हरकत न करे हा। मुर्शिद साईं, असीं सभु सम्झूं था, इन करे तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। असां तव्हांजे ख़ादमे में रहणु चाहियूं था, असांखे पंहिंजी मुरीदी में शामिल करियो। बाबा कमदार, जेको शख़्स पीर सोहराब सां गॾु ॾोहनि में शामिल हुजे, उहो शख़्स वरी मुंहिंजे मुरीदनि में शामिल थिए, ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि आहे। बाबा साईं, लोह लोह खे कटींदो आहे। तव्हां पंहिंजी जमायत में असांखे शामिल करियो, पोइ। न बाबा न, आउं कंहिं बि शख़्स खे ॾोहारी थियणु न ॾींदुसि, न ई बणिजणु ॾींदुसि, न ई उनखे इहा सलाह ॾींदुसि त उहो ॾोहारी बणिजे, न ई आउं उनजी पोइवारी कंदुसि। वरी अहिड़ी ॻाल्हि न कजां मुंहिंजे साम्हूं। तव्हां मुंहिंजा बच्चा आहियो, मुंहिंजे राज भाग जा आहियो। अचो बाबा, दुआ करो।
वालेकुम अस्सलाम मामी। बेबी मामी मस आई आई। जी साण हाणे उथण वेहण लाइ मुंहिंजी नूंहरूं आहिनि। जी हाणे केॾां कोन थी वञा, पर ॿुधमि त पीर सोराब जी हवेली ते कंहिं अखि विधी आहे, सो हिते इन करे आयसि। बसि मामी छा कजे, सोरा पटरी खां लही वियो आहे। मुलाज़िमा सां बदतमीज़ी कई हई। अमा जीजा या त का भली ॻाल्हि त कान्हे न। लोक छा चवंदो त पीर सोराब एॾो कहर कयो आहे। हा मामी, चांहि फिकी ठहिरायां या मिठी? बसि जीजा हल्की मिठी हुजे। गोरी चांहि खणी आ। जी साईं। अस्सलाम वालेकुम मामी। बाबा बिस्मिल्लाह। वेहो। देखो ना भाई, कोठे ते खैर हुयो? चला खुश। मामी ही गोरिया हिन जी धी सां सोराब बेवाजबी कई हुई। अमा गोरी तू राणी मंगलहार जी धीअ आहीं न? जी हाँ मामी। बसि अमा गोरी शल न कंहिंजी फिटे, तुंहिंजी बि का क़िस्मत फिटल आहे। बसि अमा तो ते मालिक महिरबान थिए। अमा छा त राणे खान जी पीरनि में इज़त हुई। मामी तूं सुञाणींदी आहीं हिन गोरी खे? अमा जीजा हिकु ॻोठ जी ॻाल्हि आहे। हिन वीचारी शादी पंहिंजे सोट सां थियणी हुई। नालो हुअसि हा मां साजन। हा न मर गोरी? जी हाँ मामी। जीजा वॾा सहरा थिया, वॾा लाॾ थिया। अमा जीजा राणे खान जो काजो। पोइ अलाए छा थियो, साजन गुम थी वियो। पोइ मां रब थो ॼाणे राणो खान वीचारो काॾे वञे। छोकिरी वनहा में वेठल छोकिरीअ खे काॾे करे। साले हीर अगवा थी वई आहे। हीर खे त सोराब अगवा करे छॾियो आहे। ऐं मूंखे समझ में नथो अचे त असांजी हवेलियुनि जूं एॾियूं वॾियूं भितूं केरु कीअं थो रंगे सघे। हू हितां कीअं अगवा थी? साले हीर सां वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾो ज़ुल्म थियो आहे। साले पुट छा थियो आहे? ख़ैर त आहे न पुट? बाबा साईं सॼो मुंहुं ॻाढ़ो लॻो पियो थिए, अखियूं ॻोढ़नि सां भरियूं पियूं थी। पुट ख़ैर त छा थियो आहे बाबा? बाबा साईं मूं तव्हांखे चयो त हीर किथे मजबूर आहे। तव्हां बि सफ़ा बेबस थी विया आहियो। तव्हां वटि त कंहिं रिश्तनि जो मान ई न आहे। बसि छॾियो मूंखे बाबा साईं ऐं हलो मूंसां गॾु। अरे पुट थियो छा आहे? छा थियो आहे मूंखे ॿुधाए त सही, ख़बर त पए त थियो छा आहे। छा ॿुधी कंदो बाबा साईं तव्हां? बसि वरी बि हिकिड़ो लेक्चर ॾींदो त पुट न, अॼु मां तोखे लेक्चर कोन ॾींदुसि। अॼु मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदुसि, मूंखे ॿुधाए त थियो छा। सम्झां थो मां, सम्झां थो पुट। को कहर थियो आहे, को ज़ुल्म थियो, को जबर थियो आहे पुट। सची ॿुधाए थियो छा आहे बाबा? बाबा साईं हीर खे पीर सोराब अगवा करे वियो हो। हुनजो हॾ भॻो वियो आहे। हुनजा कपिड़ा लीरू कया विया आहिनि बाबा साईं। हीर खे पीर सोराब अगवा करे? हीर आहे किथे? तोखे कंहिं ॿुधायो बाबा? बाबा साईं हिकु ई त आहे ख़बर ॾियण वारी, शुमाइला पीर सोराब जी भेण आहे ऐं हीर हाणे हवेली में आहे। पर हीरम जो त को बचाव न कयो हुनजो, हुनखे बचाए कोन। बाबा साईं हू सिर्फ़ु हीर खे बचाए आयो। हीर हलण खां हलाक आहे। हीर बिस्तरे ते पई आहे। शुक्र आहे पुट, वो जी हीर जी इज़त बची हुई। पर हाणे हुन निभागी
गोरीअ खे उन्हनि पखड़नि जे असली चेहरनि जी ख़बर पवंदी। बाबा साईं पर मुंहिंजो त साह थो निकिरे ऐं हीर खे ॾिसण लाइ बेताब आहियां। बाबा साईं मूंसां हलो गॾु हवेली ते। हलूं था हलूं था, थोरो कर मूंखे सोचण दे त पखड़नि जो कहिड़ो इलाज करे। हलूं था धका धका कुछ न ॿुधायो, कुछ तो ॿुधायो मूंखे। बाबा साईं शुमाइला त लाइ छा छा चयो पिए, रिश्तो टुटी वियो, हे थी वियो, हो थी वियो, पर मां त हीर जे दर्द में ॿुॾल आहियां। मूंखे कुझु सम्झ में ई नथो अचे। बाबा साईं मूंखे हीर ॾे वठी हलो। हलूं था अल्लाह ज़रूर बाबा साईं सोचण मूंखे हीर जो नियत न आहे। अरे छोरा पीर मेरो तॾहिं बि पंज सेरो। पाणी केॾो बि गंदो हूंदो आहे तॾहिं बि बाहि खे विसाए छॾींदो आहे। छो थो मुर्शिदनि लाइ पथबानी करे छोरा पंहिंजी ज़बान कारी करी, छो थो पंहिंजी क़यामत कारी करी। बाबा साईं अहिड़ा पीर असांखे खपनि ई कोन था जेके असांजी नियाणियुनि जी इज़तुनि ते ठाहिया आहिनि। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। ही गोरी बि त साले जी कोठी जी आहे न, छो न हिन खां साले बाबति कुझु पुछां। थी सघे मूंखे कुझु साले जे बारे में ऐं हुनजे माज़ी जे बारे में ख़बर पइजी वञे। साले जी पंहिंजे घर में आख़िर कहिड़ी इज़त आहे या छा मुक़ाम आहे। मूंखे गोरी खां साले बाबति ज़रूरु पुछिणो आहे। ईअं न थिए जो शादी खां पोइ मूंखे ख़बर पए त मूं लोहड़नि में अटो पे मलियो। गौरी कीअं आई गौरी, ठीकु त आई न? महर आहे मुर्शिद साईं जी। गौरी साले खे त सुञाणी थी न? न साहिण, असां मिसकीन माण्हू वॾनि माण्हुनि खे कीअं सुञाणींदासीं। मूंसां गॾु यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे। हिकु भेरो मूं बि तोखे साले सां फोन ते ॻाल्हायो हुयो। साले? हीअ छोकिरी किथे असांजो राज़ पधिरो न करे विझे। जेकॾहिं बीबी साइमा खे ख़बर पइजी वई त मां पीर बख़्श मंगणहार जी भेण गोरी आहियां त पोइ को राज़ न रहंदो। सभु पोल पधरा थी पवंदा त मां पीर अमजद जी पहिरीं ज़ाल आहियां ऐं हीर मुर्शिद अमजद जी पहिरीं धीउ आहे। न मां हिन छोकिरीअ खे कुझु बि कोन ॿुधाईंदसि। बोड़ी आई छा? जी साईं। आउं तोसां केतिरी देरि खां ॻाल्हायां पई, तोखे ॿुधण में नथो अचे? साले खे सुञाणी थी? केरु आहे साले? अव्हां जे ॻोठ जो आहे। साईं असांजे ॻोठ में त साले नाले जो को बि माण्हू नथो रहे। मां तव्हां लाइ चांहि ठाहे अचां? न का ज़रूरत न आहे। मां वञा थी मासी ॾांहुं ऐं अम्मा ॾांहुं। तव्हांखे ॾिठमि त साले जी ॻाल्हि यादि अची वई। साले मूंखे न्यापो ॾिनो हो तव्हां लाइ त हीरे जो मामो बीमार आहे। हीरे जो मामो? मूंखे त को भाई कोन्हे को। ओ हीरे जो मामो किथां आयो? न साईं असांजे त ॻोठ में केरु आहे ई कोन। मूंखे लॻे थो गोरी तूं मूंखां कुझु न कुझु लिकाए रही आहीं। न साईं आउं तव्हां खां भला छा लिकाईंदसि। ठीकु आहे कुझु बि न मूंखे ॿुधायो। साले केतिरे पाणी में आहे नेठि मूंखे ख़बर पइजी वेंदी। हिकु ॾींहुं अचानक हुनजो घर वेंदसि ऐं हू केतिरे पाणी में आहे तो मूंखां छा लिकायो आहे मूंखे ख़बर पइजी वेंदी। न साईं आउं कंहिं साले खे सुञाणा ई कोन थी। तव्हां हरूभरू नाराज़ न थियो।
मूंखे नाराज़ थियण जी का बि ज़रूरत नाहे। हाय हवेलिया में मां अकेली। बाबा साईं एतिरो अरसो थी आहे पर तव्हां पुफी जी का बि सार न कई। बाबा साईं हाणे कुझु बि थी पए मूंखे हुनजी परवाह न आहे। जेकॾहिं सिर बि वियो त पुफी था घोरियो। दुनिया जी का बि ताक़त हाणे मूंखे रोके नथी सघे। ऐं हिकु दफ़ो पीरनि जे ॻोठ ज़रूरु वेंदुसि। सभु सम्झां थो मां, सभु ॼाणां थो मां। तोखे पुफी जो लाचार कोन्हे, तुंहिंजो साह हीर लाइ थो निकिरे। पुफी लाइ तूं कोन थो फथकी, बसि तोखे हीरे जो फिक्र आहे। सभु सम्झां थो मां। हा त बाबा साईं हीर बि त असांजी आहे न। पुफी ऐं हीर ॿई पीरनि जी दोज़ख में सड़ी रहियूं आहिनि। पोइ बि तव्हांखे का बि परवाह न आहे। मूंखे परवाह न आहे, बाक़ी तोखे साईं वॾो लाचार अची पियो आहे। ईअं न ॿे मां भाउ आहियां गोरीअ जो भाउ। पोइ बि बाबा साईं तव्हां सुकून सां वेठा आहियो। तव्हांखे ख़बर बि आहे त पीर बगड़ आहिनि। पीरनि जा हथ ग़रीबनि जे रत सां भरियल आहिनि। उते ग़रीब औरतुनि जी ऐं असांजी न्याणियुनि जी इज़त महफ़ूज़ न आहे। ज़बान खे लगाम ॾे। छोरा मां चवे थो त पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे पंहिंजी ज़बान खे। पीरनि शान में गुस्ताखी कंदे त पादर खाईंदे, जूता खाईंदे मूंखां। बाबा साईं इहे पीर छा सिधो रस्तो ॾेखारींदा? पीर पाण सिधे रस्ते ते न आहिनि। बाबा साईं पीर अमजद मुर्शिद हूंदो तव्हांजो हूंदो। मुंहिंजे लाइ इहो मुर्शिद। खबरदार जे पीरनि लाइ हिकिड़ो कुतो लफ़्ज़ कढियो अथई या ज़बान काकड़े खां छिके वठंदो अथई। अरे छोरा पीर मेरो तॾहिं पंज सेरो। पाणी केॾो बि गंदो हूंदो आहे तॾहिं बि बाहि खे विसाए छॾींदो आहे। छो थो मुर्शिदनि लाइ बदज़बानी करे छोरा पंहिंजी ज़बान कारी करी? छो थो पंहिंजी क़यामत कारी करी? बाबा साईं अहिड़ा पीर असांखे खपनि ई कोन था जेके असांजी न्याणियुनि जी इज़तुनि ते ठाहिया आहिनि। बाबा साईं हिकु त पीर अमजद जे भाइटे हीर जी सींध मेरी करण जी कोशिशि कई, पर पोइ बि अवां अलाए छो अञा बि कुझु न पिया सोचो। ठीकु आहे पर तकड़ छॾ। छोरे ने भागे जो दिमाग़ ख़राब थी वियो। हलूं था गॾिजी पीरनि जी औताक ते। हाली था मिंथ मेड़ कयूं, पोइ वठी ईंदासीं पंहिंजो गोरी हीर खे। पर ॿुध मुंहिंजी हिकिड़े ॻाल्हि ॿुधी छॾ। तोखे मूंसां हिकिड़ो वाइदो करणो पवंदो। वाइदो कहिड़ो वाइदो बाबा साईं? छोरा तूं हीर जे चक्कर में शमाइला खे छॾींदे। जेकॾहिं न शमाइला सां शादी कंदे छोरा शमाइला तुंहिंजी ज़िंदगी बदिलाए छॾींदी, संवारे छॾींदी, तोखे ठाहे छॾींदी। तोखे छोरा सम्झी छो नथो मुंहिंजी ॻाल्हि खे? बाबा साईं इहे पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि। जॾो खां मींहुं तॾो खां पाणी। फ़िलहालु असांखे हीर खे पीर जी दोज़ख मां कढणो आहे। छोरा तूं कोन लॻंदे ज़िद्दा अॼु मूंखे परेशान करे छॾींदे। ठीकु आहे जेकॾहिं तुंहिंजी इहा ई ज़िद आहे न पीरनि जे दर ते हलंदासीं। इज़हारत बंदिश प्यारत बंदिश तुझे मुझे जोड़ल संसारत बंदिश। जेकॾहिं पीर अमजद रासिया जो संग पंहिंजी भाइटे पीर सोराब खे न ॾिनो त पोइ असां रासिया जो संग कंहिंखे ॾींदासीं? ॿी का वाह बि न आहे। छा रासिया जो अछो मथो हिन हवेली में थींदो? न मां ईअं थियण कोन ॾींदसि, कॾहिं बि न। हारे खां पितो भलो आहे। पीर सोराब कहिड़ो बि आहे पर आहे त मुंहिंजो भाइटो न। रासिया सां बि रिश्ता आहिनि। रासिया जो सोट बि अथई त मासात बि, ऐं शादी खां पोइ सुधरी वेंदो। हा सुधरी वेंदो।
हाय हवेलिया में माँ की